अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, पंहिंजो जेको सिलसिलो हले पियो NTS यानी कि PST GST HST जा 2012 जा पेपर गुज़री चुका आहिनि। हर क्लास में कोई न को सेक्शन हल कयूं पिया, सिंधी जो, जनरल नॉलेज जो, पाकिस्तान हिस्ट्री जो, ऐं इंशाअल्लाह ताला ही टई जेके आहिनि PST GST HST जा, हिन में जेके बि क्लासिस आहिनि पाण उहे हल कंदासीं ऐं तव्हांजे तमामु बहितरीनु तयारीअ लाइ हिकिड़ो सुठो क़दम हूंदो। ऐं जेको अॼु पाण क्लास वठूं पिया उहो आहे जनरल नॉलेज जेका मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधाई हुई त फस्ट क्लास खां वठी 15 ताईं जनरल नॉलेज आहे। ऐं जनरल नॉलेज इन जो पहिरियों सुवालु जेको आहे, लाड़काना सिटी is in which province? Punjab, Sindh, Khyber Pakhtunkhwa or Balochistan? Ladkana is in Sindh city. ठीक है, it's very easy question. Second question आहे, कायद-ए-आज़म इंटरनेशनल एयरपोर्ट इज़ इन विच सिटी? इस्लामाबाद, लाहौर, कराची, पेशावर। ऑप्शन नंबर 4 ऑप्शन हुआ ऐं जेको करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर C, कराची। जिना एयरपोर्ट बि जंहिंखे चइबो आहे, सभिनी खे ख़बर आहे त कराची में कायद-ए-आज़म इंटरनेशनल एयरपोर्ट कराची में आहे। उन खां पोइ आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैज़ बिन इस्टेब्लिश्ड इन डैश फॉर सिंधी लैंग्वेज। थोरो हितां कटियल आहे, प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज अहिड़े टाइप कुझु हूंदो आहे त 1985, 1987, 1990 या 1995, 1992। सही जवाबु आहे 1992। 1992 में सिंधी लैंग्वेज जेको अथॉरिटी इदारो आहे जामशोर में, उहो उन जो बुनियादु पियो। उन खां पोइ सवाल नंबर चौथों आहे त इन पाकिस्तान द चिलगोज़ा फॉरेस्ट आर फाउंड इन मरी, ज़ियारत, ज़ोब और गिलियात। हिमालया ऐं आज़ाद कश्मीर साइड इन एरिया खां आहे त बहरहाल जेको इन जो सही जवाबु आहे उहो ज़ोब आहे। ठीकु आहे, चिलगोज़ा जो फॉरेस्ट पाकिस्तान में, ज़ोब बलोचिस्तान ठीकु आहे में मिले थो। उन खां पोइ आहे बेनज़ीर भुट्टो इंटरनेशनल एयरपोर्ट इज़ सिट्यूटेड इन लाहौर, इस्लामाबाद, कराची एंड लाड़काना। द करेक्ट आंसर इज़ ऑप्शन नंबर B, इस्लामाबाद। अच्छा, हिकु ॿी बि ॻाल्हि तव्हांखे यादि हूंदो, आई थिंक 8th या 7th क्लास जी सोशल स्टडी हुई या सिंधी हुई, उन में हिकिड़ो सॼो पेज हुयो। उन में पाकिस्तान में जेके बि एयरपोर्ट्स या जेके बि पोर्ट आहिनि उहे हुया। ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त इट्स वेरी इंट्रस्टिंग एंड कलेक्टिव इंफॉर्मेशन एंड मतिलबु बिफोर इट मां पाण बि मूंखे बि ख़बर न हुई त पाकिस्तान जूं कहिड़ियूं कहिड़ियूं एयरपोर्ट्स किथे आहिनि। त उहो हिकिड़ो पेज हुयो ऐं उन में सभई एयरपोर्ट्स हुयूं। त हाणे ॾिसो, हीउ जेको जनरल नॉलेज जो आहे, हिननि शुरूआती 5 सवालनि मां 2 इहे आहिनि त कायद-ए-आज़म इंटरनेशनल एयरपोर्ट किथे आहे, बेनज़ीर भुट्टो इंटरनेशनल एयरपोर्ट किथे आहे। ईअं काफ़ी तव्हां सवाल ठाहिनि त जेके ॿिया बि पेपर आहिनि त उन मां हिकिड़े चैप्टर मां या हिकिड़े लेसन मां 2-2 सवाल बि निकितल आहिनि। बहरहाल नेक्स्ट क्वेश्चन ते अचूं था त पाकिस्तान हैज़ द शॉर्टेस्ट बाउंड्री विथ इंडिया, अफ़गानिस्तान, ईरान या चाइना। पाकिस्तान जी जेका शॉर्टेस्ट बाउंड्री आहे उहा ईरान सां आहे। उन खां पोइ क्वेश्चन नंबर 7 आहे NTS PST जे जनरल नॉलेज पोर्शन जो। The dash is the largest ocean of the world? Atlantic Ocean, Arctic Ocean, Indian Ocean or Pacific Ocean? We all know that the world's largest ocean is the Pacific Ocean. अच्छा, हिकु ॿी ॻाल्हि तव्हां नोट कई, जेके बि पंहिंजा क्लास रहिया आहिनि 3-4, जनरल नॉलेज जो हुजे या सोशल स्टडी जो हुजे या पाकिस्तान स्टडी जो हुजे, इन्हनि टिनी मां हीउ जेको वर्ल्ड्स लार्जेस्ट ओशन पैसिफिक ओशन, मुंहिंजे ख़्याल में ही मां 3 दफ़ो या 4 दफ़ो पढ़ां पई। 3-4 क्लास थिया आहिनि त इन्हनि चइनी क्लासनि में इहो क्वेश्चन लाज़मी रहियो आहे। त तव्हां इहो थोरो मतिलबु वॾे में वॾो ऐं नंढे में नंढो जेको ओशन आहे उनखे ज़हन में थोरो रखिजो। Which continent has no desert? Europe, Asia, Australia or North America? The correct answer is option number A, Europe has no desert. Okay, another question number 9 is 1 kilometer is equal to 900 meters, 1000 meters, 50 meters or 2000 meters. 1 किलोमीटर इज़ द 1000 मीटर्स। मतिलबु क्वेश्चन ऑप्शन जेको आहे B सही आंसर आहे। उन खां पोइ 10 नंबर आहे त द लार्जेस्ट डिज़र्ट ऑफ द पंजाब बाय एरिया द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट
The largest district of the Punjab by area is Dera Ghazi Khan, राजनपुर, बहावलपुर और रहीम यार खान। त बाय एरिया जेको आहे पंजाब जो वॾे में वॾो डिस्ट्रिक्ट ऑप्शन नंबर 3 बहावलपुर आहे। आई थिंक बाय पॉपुलेशन कोई डेरा गाज़ी खान आहे, आई थिंक सो डेरा गाज़ी खान। बहरहाल हिते जेको आहे बहावलपुर आहे बाय एरिया। उन खां पोइ आहे खुशाल खान खट्टक was a famous poet of Balochi language, Urdu language, Brahmari language or Pashto language. So Khushal Khan Khattak is the famous poet of Pashto language. So the option number D will be the correct answer. ऐं मां तव्हांखे पहिरियों जेको सिंधी जो शायदि हुयो उन में अहमद मलाह जो बि हुयो न, आखुंद अज़ीज़ उल्लाह सोरी त कहिड़ी ॿोली जो राइटर आहे? सिंधी ॿोली जो राइटर आहे। ही वरी खुशाल खान खट्टक जो आहे त कहिड़ी ॿोली जो फेमस पोइट आहे? त इहो थोरो तव्हां ॾिसो पोइट्स खे, लैंग्वेज खे ऐं उन जी जेके स्किल्स कहिड़ी ॻाल्हि जे करे हू फेमस आहे, शाइरी जे करे या राइटिंग जे कहिड़े सिंफ़ जे करे, त उनखे थोरो ॾिसी वठिजो। उन खां पोइ आहे प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी belongs to which party? Muslim League Noon, Muslim League Q, Pakistan People's Party or Pakistan Tehreek-e-Insaf? So the correct answer is option number C, Pakistan People's Party. Now Pakistan People's Party is the PPPP. 4 times P means Pakistan People's Party Parliamentarian. Okay, so Asif Ali Zardari, President of Pakistan, फिलहाल त ना है, 2012 में हुयो त इहो क्वेश्चन हुयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बिलोंग पियो करे। कायदे आज़म is buried in Hyderabad, Karachi, Quetta or Lahore? We all know that Qaid Azam Muhammad Ali Jinnah is buried in Karachi, so option number B is the correct answer. Now question number 14, Dash discovered America? Vasco da Gama, Columbus, Marco Polo or Ibn Battuta? Option number B is the correct answer. Christopher Columbus discovered America. Social study में पाण पढ़ियो आहे बल्कि, पर उनखे बि ख़बर न हुई त मूं अमेरिका डिस्कवर कयो। उहो सम्झे पियो त शायदि मां हिंदुस्तान जे ॾाखिणनि इलाइक़नि में हलां पियो। इन खां पोइ वास्को डी गामा जॾहिं ॿीहर रिसर्च कई त इन ते मतिलबु फाइनल हथमी ॻाल्हि ते पहुता त ही अमेरिका आहे, असां ॿिए कॉन्टिनेंट ते अची विया आहियूं। पर बहरहाल इहा जेको स्टार्ट हुयो क्रिस्टोफर कोलंबस वरितो हुयो, हुन जे अमेरिका डिस्कवर्ड बाय क्रिस्टोफर कोलंबस। ऑप्शन नंबर बी इज़ द राइट आंसर। एंड लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15 फ्रॉम जनरल नॉलेज NTS JST 2012 is very simple. The city of light is dash, Lahore, Multan, Islamabad or Karachi? So the city of light is Karachi. ही हुयो जेको जनरल नॉलेज जो पोर्शन NTS जो 2012 जो। अच्छा, सिटी ऑफ लाइट्स सां यादि आयो त मां तव्हांखे पहिरीं बि चयो त जेके मुख़्तलिफ़ जेके मतिलबु सिटी पंहिंजे पंहिंजे कंहिं न कंहिं ॻाल्हि जे करे फेमस आहिनि। लेट्स सपोज़ रोशनी जो शहर, सिटी ऑफ लाइट इज़ कराची, ठीकु आहे। लाड़काना इज़ द सिटी ऑफ लीडर्स, लाड़काना इज़ द सिटी ऑफ गोवा एंड खैरपुर मीरस इज़ द सिटी ऑफ डेट पॉम्स, मीरपुर ख़ास इज़ द सिटी ऑफ मैंगोज़, मुल्तान इज़ द सिटी ऑफ सैंड्स, हैदराबाद इज़ द सिटी ऑफ एयर एंड जामशोरो इज़ द सिटी ऑफ अकेडमीज़, लाहौर इज़ द सिटी ऑफ यूनिवर्सिटीज़। सो इहे मतिलबु इलाही जेके पाकिस्तान लेवल ते ई इम्पोर्टेंट इहे मतिलबु इन मां कयो न कोई ज़रूरु ईंदो आहे न, त जेके पाकिस्तान लेवल ते आहिनि इन खे थोरो हू यादि करे वठिजो त इलाही हू आहिनि इम्पोर्टेंट पॉइंट्स मां काउंट कया वेंदा आहिनि। क्लास कीअं लॻो ऐं जेकॾहिं क्लास पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा ऐं नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा त जीअं असांजी हर क्लास जी नोटिफिकेशन खां सभिनी खां पहिरियां तव्हां आगाह थियो ऐं क्लास वॉच करे पंहिंजी क़ीमती राय ॾियो। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।